टीम के मुबारकबाद पेश कियोगा असांजे से हिकिड़ी शइ सम्झो त 2017 में आदमशुमारी थी। अॼु नवल सभिनी उहिदेदारनि खे मुबारकबाद पेश करण। कराची अॼु सचल ॻोठ में सिंध यूनाइटेड पार्टी जो डिविज़नल कन्वेंशन ऐं हलफ़ बरदारी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें SUP कराची डिवीज़न जे सदर जी चूंड थी गुज़री, जंहिंमें मुनीर नाइज बिना मुक़ाबले सदर चूंडिजी वियो। जॾहिं त अब्दुल रज़ाक शर जे फारम ते ताहीद न थियण ते हुन एतिजाजनि जमहूरी हक़ इस्तेमालु कंदे सैयद जलाल महमूद शाह ॾो एतिजाज कयो। तक़रीब में एजाज़ सामेटो, इदरीस चांडियो, रोशन कलोड़ो, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, इनायत खटियाण ऐं ॿिनि ख़िताब कयो। जॾहिं त हलफ़ बरदारी तक़रीब में वॾी तादाद में कारकुननि शिरकत कई, जंहिं बाद SUP जे चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन मुल्क में टैक्स कॾहिं लागू ई कोन कयो। लागू 70 सालनि खां पोइ हाणे लागू थियो आहे। पहिरियों दफ़ो थियण जे करे एॾी वॾी महांगाई आहे हिन सां। ऐं ॿी ॻाल्हि त जेके हींअर कारोबारी जेके माण्हू FBR जेको हींअर कानून कढियो आहे त बाबा 50,000 खां मथे शॉपिंग कंदो त तव्हांजो घटि में घटि शनाख़्ती कार्ड लिखिबो। ऐं इहो दुरुस्त क़दम आहे, इहो दुरुस्त क़दम आहे। छो त हिते त 50,000 था करियो, पर तव्हां 500 रुपया बि कंहिं दुनिया में वञी ख़र्चु करियो न, सिगरेटनि जो पैकेट वठंदो उन जे मथां बि टैक्स लॻंदो आहे। इहा ॻाल्हि ॿुधाए, इन करे इहा ॻाल्हि अजाई आहे त न लॻे। हा, इहो ज़रूरु चऊं था त पाकिस्तान में पहिरियों दफ़ो लॻे पियो। 15-17% दुरुस्त न आहे, 5-7% खां शुरूआति कनि, पोइ आस्ते 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 आदत पए माण्हुनि में ॾियण जी, त पोइ पाण ॾेई वेंदा। ऐं एट ए टाइम कंदा त महांगाई थींदी। पर इहो वापारियुनि जो इहो तरीक़ेकार त न कोई न पुछे बि न असांखां, इहो दुरुस्त न आहे। ऐं सम्झां थो त इन जो हुकूमत जो क़दम इहो दुरुस्त आहे। इहो असीं चई नथा सघूं। हिन मुल्क में कई तमाशा थींदा आहिनि, कई ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कुझु चई नथो सघिजे। पर आउं सम्झां थो त इमरान ख़ान जो क़दम ई दुरुस्त आहे। जेको टैक्स जो जेको सिस्टम आहे न, इन खां सवाइ मुल्क न हली सघंदो। अञा ताईं त मुल्क कर्ज़नि ते उधरनि ते हलंदो रहियो आहे न। कर्ज़नि ऐं उधरनि ते हाणे असांजो घर कोन हलंदो। हाणे जेसीं ताईं असां टैक्स न वसूल कंदासीं तेसीं ताईं मुल्क हलंदो ई कोन। आख़िर सां सिंध में जेके हिंदू नौजवान न्याणियुनि जो अगवा बाद हुनजो जिगरी इस्लाम क़बूल करण ते तव्हांजी पार्टी पारां मुसलसल कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां मुसलसल एहतजाज रहियो आहे ऐं कंदा रहंदा आहियो, इन ते छा चवणु? नो कमेंट्स। पार्टी जी ॻाल्हि कंदासीं ऐं असां सम्झूं था, असां महसूसु कयो आहे त हीअ असांजी पार्टी जो जेको इलेक्शन जो अमल हो गुज़िरियल 2 महीननि खां, असांजो अॼु अमल उहो पूरो थियो आहे। ऐं 27-28 तारीख़ ते 28 जुलाई ते असांजी मरकज़ी कांग्रेस आहे। त यकीनन सिंध यूनाइटेड पार्टी ही समाजी मसइला आहिनि, अवामी मसइला आहिनि, आम माण्हुनि जा मसइला, इन खां लातालुक नथी रही सघे। ऐं यकीनन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं का प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, कुननि जो एहतजाज थियो आहे। ऐं असांजा लोकल असांजा जेके आहिनि एहतजाज बि थिया आहिनि, रैलियूं, बुख हड़तालूं, ख़ुसूसी तौर ते पाणी जे इशू ते बुख हड़ताल ते, ऐं अमलनि जेका वापारियुनि हड़ताल कया। ऐं सम्झां थो त इहो मुल्क जे हुकुमरान ते अदम एतमाद आहे। जहिड़ो मुल्क जो कारोबारी माण्हू, आम माण्हू हुकुमरान मां जेको आहे सो मुतमिन कोन्हे को। ऐं महांगाई एतिरी वधी वई आहे जो ग़रीब माण्हू जो जीअण हराम कयो आहे। ऐं अफ़सोस आहे चवणो थो पए त PTI जी हुकूमत मां जेके आम माण्हू जी उमेदूं हुयूं त PTI उन ते पूरो कोन पई लहे। छाकाणि असांजी इहा घुर हुई त जेके करप्ट हुकुमरान आहिनि, जिन मुल्क जो पैसो लुटियो आहे, जिन करप्शन कया, ऐं जेके कखपति जिन वटि का शइ कोन्हे, अरबनि खरबनि जा मालिक थी आहिनि, उन्हनि खे पनिश करण लाइ तयारु कोन्हनि खे, उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु कोन खे, उन्हनि खां हिसो पती वठी छॾे ॾियनि था। मां सम्झां थो त इहो अदम एतमाद आहे। ख़ुदि PTI जी गवर्नमेंट खे इहो सोचणु खपे। ऐं जेकॾहिं हाणे बि हुकुमरान होश का कमु न वरितो त यकीनन अवामी बग़ावत पैदा थींदी। हीउ पहिरियों चकर आहे जो हुकुमरान जे ख़िलाफ़ु सॼे मुल्क जे वापारियुनि माण्हुनि जेके कारोबार धंधो कंदा आहिनि उन एहतजाज कयो आहे, हड़ताल कया। ऐं मां सम्झां थो त इन हड़ताल में माण्हुनि सां, कारोबारी माण्हुनि सां जेकॾहिं कॉम्प्रेस धुरियूं या जमहूरी क़ुवतूं गॾिजी बीठियूं त यकीनन हुकुमरान खे भॼण खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे को। उन जे करे SUP लाताल कोन्हे का, पर बाज़ाब्ता असांजो जेको इन सभिनी मसइलनि जे लाइ असां जेका 27-28 ताईं कांग्रेस आहे उन में जद जो ऐलान कंदासीं। इंशाअल्लाह असां अवाम सां गॾु बीहंदासीं, छाकाणि त अवाम मुश्किल में आहे, आम माण्हू मुश्किल में आहिनि, उन्हनि खे अवाम सां गॾु बीहंदासीं। सब को पहिरियों तो असांजो जेको ही कराची डिवीज़न जो जेको इजलास घुरायो आहे, या हिन में अॼु असां जेके बॉडी जा अॻवान चूंडिजी आया आहिनि कराची सॼी मूं, उन्हनि खे उन्हनि जी तक़रीब हुई। ऐं इंशाअल्लाह उहो पंहिंजो हिन ईंदड़ जेकी जिदोजहद हूंदी उन में तव्हांखे नज़र ईंदो त जेके नयूं बॉडियूं आहिनि तमामु सगारा दोस्त, मेहनती दोस्त ऐं सचा दोस्त आहिनि। इंशाअल्लाह पंहिंजी वर्क खे जारी रखंदा ऐं तमामु वधि खां वधि सिंध यूनाइटेड पार्टी जो कराची में ॼार विछाईंदा। ॿियो नंबर इहा आहे जो जेके महांगाई आहे, महांगाई खे साल थी वियो आहे
हुकूमत खे ही नाअहल हुक्मरान आहिनि, हिननि पॉलिसियूं सही न आंदियूं आहिनि, रुगो अवाम जे मथां जेको हींअर ज़वाल टुटी पियो आहे इन जो ही 6 महीना ॾिठा वेंदा जे 6 महीननि में पंहिंजे पाकिस्तान खे बचाए सघिया त ठीकु आहे, न त अञा बि माण्हू वॾी मुश्किलात में थी वेंदा। ही हुकूमत खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते जेके ही हुकूमत नाज़ुर करे अवाम जे मथां जेको ज़वाल किरायो वियो आहे फौरी तौर ते उन तो टैक्स ख़तमु करे अवाम खे ख़ुशहाली ॾिनी वञे त जीअं अवाम सुख सां खणी सघे। जी अॼु साईं जलाल महमूद शाह कराची डिवीज़न जे हल्फ बरदारी प्रोग्राम में सचल ॻोठ लाइब्रेरी में पहुतो ऐं उते डिवीज़न जे चूंडियल नुमाइंदनि खां जेको आहे त हल्फ बरदारी कयो ऐं उन खां पोइ साईं पंहिंजो मीडिया सां ॻाल्हाईंदो चयो त हिन गवर्नमेंट में जेका आहे महांगाई खे कंट्रोल करण जा माना हिन जे बस में कान्हे। फारूक मंगवार, सोच टीवी, कराची।